लियारी अवामी महाज पारां लियारी जे फुटबॉल हाउस में तालीमी कॉन्फ्रेंस कोठाई हुई। कॉन्फ्रेंस में तालीमी माहिरन, सियासी अगवानन समेत लियारी वासियन वॾे अंग में शिरकत की। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे डॉक्टर तौसीफ अहमद, डॉक्टर रियाज शेख, खालिद जदरान, नवाज फुल, हबीब अहसन ऐं ॿियनि जो चवणु हो त पूरे मुल्क में जेको तालीम जो हाल आहे, लियारी जे तालीमी इदारनि में पिणु साॻी सूरत हाल आहे। जेसीं ताईं स्कूल खां ॿाहिरि ॿार स्कूल न वेंदा, तेसीं ताईं न तरक़ी थींदी न गुरबत ख़तमु थींदी। कॉन्फ्रेंस में नाले वारे सहाफ़ी ए बी राठौड़ लियारी जे स्कूलनि ते सर्वे पेश कंदे ॿुधायो त लियारी जा स्कूल तबाह कुन हाल में आहे। बुनियादी सहूलियतनि जी खोट सां गॾोगॾु उस्तादनि जी पिणु खोट आहे। केतिरनि ई स्कूलनि में साइंस जा उस्ताद मुक़रर न आहिनि। उन मौके ते तालीमी माहिरनि कॉन्फ्रेंस बाबति पंहिंजा ख्याल कुझु हिन रीति वंडिया। इसकी मिसाल नहीं मिलती कि लियारी के लोग जो हैं वो तालीम के बारे में संजीदा हैं और उन्होंने अपना वक्त निकाला है इस मुश्किल सूरत हाल में, जब हालात कार इतने ख़राब हैं, महंगाई का दौर है कि वो जमा हुए हैं और वो अपने इलाके में तालीम के मसाइल पे बात कर रहे हैं। यो मौक़ो असांखे त ॾिसूं त असांजो तालीमी माहौल आहे किथे, ख़राबियूं किथे आहिनि, बहितर शयूं किथे आहिनि ऐं पोइ छो त तव्हां जॾहिं शयुनि खे सम्झंदा हो त किथे ख़राबी आहे त पोइ उन खे ठीकु करण लाइ बि कोशिशूं कबियूं। त हीअ लियारी अहियान खे मां मुबारकूं ॾींदुमि त हिननि कोशिश कयूं। 3 महीने तक तमाम दोस्तों ने मुख्तलिफ लियारी के स्कूलों में, तालीमी इदारों में, कॉलेजों में गए, सर्वे किया, तो जो चीज़ें हमारे सामने आई, एक तो ये असातिज़ा की सख्त कमी, दूसरे यहाँ पर जो है ना इमारतें टूटी फूटी हुई, छत मतलब है प्लस्तर उखड़ा हुआ, फर्नीचर नहीं, सियासी लेबोरेटरी तक नहीं, मतलब बहुत बुरी सूरत हाल है। असांजो बेस आहे गवर्नमेंट स्कूल, त उन्हनि खे डेवलप कयूं। जॾहिं गवर्नमेंट स्कूल डेवलप थींदा उन्हनि में मयारी तालीम ईंदी, उते जेको आहे त मयारी तालीम में ॿार ज़्यादा ईंदा, उन्हनि जो सहूलियतूं मिलंदियूं, त अॼु ख़ुदि प्राइवेट सेक्टर जेको आहे उहो पुठिते थींदो वेंदो। कॉन्फ्रेंस में आयल मुक़ररीन जो चवणु आहे त लियारी जहिड़े इलाइक़े में तालीमी कॉन्फ्रेंस इन ॻाल्हि जो सबूत आहे त लियारी जा माण्हू तालीम जे हवाले सां संजीदा आहिनि, जेका हिकु पुरुमीद ॻाल्हि आहे। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।